अस्सलाम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। हैदराबाद मां एजाज़ खोसो जी रिपोर्ट मूजिब सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले हैदराबाद पारां शहीद हुसैन मक्सी जी ॿीं वरसी तकरीब तरक्की पसंद हाउस हैदराबाद कासमाबाद में थी गुज़री। वरसी तकरीब के STP वाइस चेयरमैन मोहतरम हैदर शाहानी, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी कादिर चंदा ऐं ज़िले हैदराबाद जे सदर जानमत जोड़े जो तथा मरकज़ी डिप्टी ऑर्गेनाइज़र कामरेड इरफान बिरोही, रुस्तम लाशारी, कामरेड हसन जोड़े जो, मोहम्मद राम, मुराद अबड़ो, सैयद दिलदार शाह, अदनान मक्सी, मंजूर अली पलीपोटो जन खिताब कयो। खिताब कंदे अॻवाननि चयो त शहीद हुसैन मक्सी पार्टी जो सरमायो ऐं बहादुर साथी हुयो। हिन सिंध ते इज़त आजाबी ख़ुशहाली जाखोड़ कई। STP हमेशह पंहिंजे साथियुनि जी कयल जिदोजहद खे नथी विसारे। अॻवाननि चयो त सिंध हिन वक़्तु जबरी ऐं ॾुखिये मरहलनि मां गुज़री रही आहे। जागीरदार तबिको सिंध ते हमेशह वांगुरु ज़ुल्म करे रहियो आहे। सिंध जा नौजवान खंबे गुम कया था वञनि। असां सिंध तरक्की पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां हीअ पैगाम था ॾियूं त STP हमेशह मज़लूम क़ौम जो साथ ॾींदी रही आहे ऐं मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी साहब हमेशह जन इज़त आजाबी ऐं ख़ुशहाली जो पैगाम ॾिनो आहे। उन मौक़े ते पार्टी जे वर्करनि ऐं ॿियनि साथियुनि वॾे अंग में शिरकत कई।